जो हुक्म अल्लाह ने सही बचायो उल्फ अल्लाह बचायो वलद खान दितो खान साईं तव्हां कहिड़े घर में था रहो? लाज़मी पे कर रहा तो आखिर दाए कर रहा तो किथे रहंदा हो साईं तव्हांजो पसंदीदा फ्रूट? बेपीती जी मुझे मतलब नाशपती साईं तव्हांजी पसंदीदा भाॼी? पसंदीदा भाॼी पारू तो साग ऐं सजल मानी। सर तव्हांजो को यादगार वाक़ियो? हाँ यादगार वाक़ियो चक्कर घर का ॿाहिरि निकितुसि बस मज़ो न आहे घर मोटी आयो। पोइ छा थियो? कुझु बि कोन थियो बस इहो ई थियो जेको मोटी आयो। आम मर्दनि जी निस्बत में साईं तव्हांखे कहिड़ी शइ सुठी लॻंदी आहे? ज़ाहिर ॻाल्हि आहे त इहो औलाद पंहिंजो माई पताई। तव्हांजी साईं पसंदीदा सवारी? गोॾे गाॾी। सर तव्हां खां आख़िरी सुवाल, तव्हांखे कहिड़ो जानवर सुठो लॻंदो आहे? गॾु सोम लाठी। हर कंहिंखे पंहिंजो भाई वणंदो आहे। भाऊ तोखे छो बची आया आहिनि? मवाली वक़्तु गॾु गाॾो ॿाहिरि वाहींदो आहियां मां कायो रस्ते में वञा ओचितो पुलिस साम्हूं फिरी आई मूंखे खणी गले मां वरितो अचे हिते ठोकियो अथनि छा कयां भला? ऐं गॾु ॿाहिरि बुख ते बीठो आहे को गॾु वारे खे बची आया। तूं छा कंदो? मवाली न पुछ यार मां बकरियूं चारींदो आहियां बकरियूं चारींदे मुंहिंजो धण हेॾां काए मूंखे जिते वाड़े छॾियो अथनि यार ॾाढी हालत आहे। हेॾां बकरी वारो होॾां गॾु वारो अरे तव्हांजो त वरी बुढो थी सघे थो मूं मवालीअ खे छो बची आया? तोखे भला छो बची आहिनि मवाली? कुझु बि कोन हो कुकुड़ बगल में कयो होटल ते चाह पियो पिया चंबे जो जीपच कुकुड़ खटे सिपाही हिकिड़े पासे मूंखे अटे ते फिटी कयो। हाणे हे को तरीक़ो आहे? तूं वारो कुकुड़ बि खणी आहे? हा अल्लाह माण्हू करे त करे छा? अरे गदारा उतम दे अरे दे आला वाले घर के घणो दाड़ो खाईंदी रोज़ानी? साईं 20 रुपयनि जो खाराईंदो आहियां। 20 रुपए जो? छो शर्म कोन थो अचे? सॼो ॾींहुं हुनखे घुमाई ऐं काॾे बि वाही चढ़ियो वतीसि मुर्गे 20 रुपए जो कढ 100 रुपया कढ। हा अरे ॻाल्हि ॿुध हीअं तूं हल ऐं ते जरा घटि में घटि गॾु के 50 दाणो खाराइजां न त पोइ 200 रुपया ॾंढ पवंदी। हले त हल यार वधंदी हा बकरी बकरी न बकरीअ वारो आहियां मां। हा मूंखे ख़बर आहे घणो खाराईंदो बकरियुनि खे? साईं इहो 30-35 जो खाराईंदो आहियां। 30-35 जो? अरे ॻाल्हि ॿुध शर्म कोन थो अचे? बकरीअ खे सॼो ॾींहुं ॾियो ऐं उहो खीरु खपायो ऐं सो बि हिलाल माल उनखे 30-35 जो गॾु वारे ते 100 रुपया ॾंढ ऐं तोते न 200 रुपया। 200 रुपया गॾु वारे खां 100 रुपया मूंखां वरी 200 रुपया उहो हराम माल हो न इन जे कारण ते 100 ॾंढ लॻो ऐं हिलाल माल आहे न त 200 रुपया जल्दी कर। ऐं पोइ हाणे न मूंखे बि गॾु धारणो पियो बाक़ी हले त हल हाणे बचे तूं। अरे कोकड़ी मालू थी मददी जी साहब हुकुम कर साहब। अरे मारी दे हाल सॼो ॾींहुं जो काॾो कुकड़ खे विढ़ाईंदो वधी कुझु खाई कई त न? साईं कुकड़ सां मुंहिंजो लेखो ई न आहे मूं हुन सां कॾहिं हिसाब ई न कयो आहे। मां 100 जो कड़क नोट ॾेई छॾियो आहे पोइ हुनजी मर्ज़ी आहे जेके खपाए जेके बचाए। हा